काबिल एहतराम हिन महफ़िल जो मेज़बान साईं अब्दुल सत्तार मीराणी जेको असांजी सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलाद जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल आहे। मोहतरम साईं पठान फ़कीर मर सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलाद जो मरकज़ी सीनियर नायब सदर। मोहतरम साईं इरशाद अली अर्ज़ाई सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलाद उन जो मरकज़ी सकाफ़ती सेक्रेटरी। मोहतरम साईं हाजी अरबेलो मंगी सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलाद जो मरकज़ी ऑफिस सेक्रेटरी ऐं ज़िले जेकाबा जो सदर सलाद जो साईं अलाबग सामिद कौड़ल बंबल। साईं हितां तर जो नाले वारो सुगड़ साईं पंहिंजो नज़र मोहम्मद शेख ऐं उस्ताद शबीर भट्टी, उस्ताद फैज़मंद भट्टी, कौड़ल बंबल, सलमान भट्टी, मतिलबु कहिड़े दोस्तनि जा नाला खणजनि। ऐं इन भरपूर असांजो प्यारो पिरी मोहम्मद सिद्दीक़ चाचड़, वज़ीर अली चाचड़ ऐं केतिरा ई सुगड़ इन अब्दुल सत्तार जी इन अॼु जी महफ़िल में मौजूदु आहिनि। सभिनी खे मुंहिंजी तरफ़ खां अस्सलाम वालेकुम। दोस्तो, सुगड़ाइप में जूं ख़ासि जेके सिन्फ़ूं त 5 आहिनि, पर हिन महफ़िल जी मुनासिबत सां उन हवाले सां जेको आहे ऐं टाइम जी बि जेको आहे जेकी तक़ाज़ा आहे उन मूजिबि जेको मुख़्तसिर ॻाल्हाइजे थो। ऐं उन्ही 5 ई सिन्फ़ुनि मां जेको आहे ज़रूरु जेको आहे मां जेको आहे तक़रीबन ॻाल्हाईंदो आहियां। इन जे करे त ईअं न थिए त इहे असांजूं सिन्फ़ूं लटिजी वञनि। किथे रुख़ ॾिसी करे दोस्त जेको हलंदा आहिनि त जेकॾहिं कंहिं सुगड़ भिटाई जो बैत पढ़ियो त पोइ सभई भिटाई जेको ॿुधाईंदा आहिनि, या कंहिं शइ जेको मौज़ू छिड़ंदो आहे उन मौज़ूअ ते हलिया वेंदा आहिनि। त ही 5 सिन्फ़ूं आहिनि। सतार साईं गुजारत। गुजारत संस्कृत ॿोलीअ जे लफ़्ज़ गोया अर्थ मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे ॻुझो राज़ ऐं ॻुझो मतिलबु। ऐं सही बुख़ारी जी हदीस पाक आहे त हज़ूर करीम सासिम जन साहिबनि खे गुजारत ॾिनी आहे। ऐं उन में साईं जन फरमायो त मूंखे उहो वणु ॿुधायो त कहिड़ो आहे जंहिंजो पन न छणंदो आहे। ऐं पोइ सभिनी साहिबनि जो कहिड़े साहिबी खां रवायत आहे त असां जेको आहे झंग में काहे पियासीं, मुख़्तलिफ़ जेको आहे वणनि जा नाला खयासीं, पर कंहिं बि न ॿुधायो। पोइ साईं जन ॿुधायो त उहो खजीअ जो वणु आहे। त मां कंहिं महफ़िल में चवां पियो त असांजा मुख़्तलिफ़ जेको आहे मकतब फ़िक्र जा जेको आहे असांजा उलमा इकराम आहिनि, पर साईं जन जी उहा सुनत जेकी ईअं सम्झो त ॼण त कोन उते वर्जाई वञे, उहा उते जेकॾहिं ज़िंदा कई वञे त उन्हनि खे जेको आहे 100 शहीदनि जो सवाबु मिलंदो आहे। पर इहा सुनत जी अदायगी सिंध जा सुगड़ कंदा आहिनि, छो त गुजारत जेको आहे सिंध जे सुगड़नि वटि आहे। कंहिं बि फ़िक्र जो आलिम सगोर जेको आहे गुजारतूं कोन ॾींदो आहे। ऐं सही बुख़ारी जी हदीस पाक आहे ऐं इन ते मुतफ़िक़ जेको आहे सभई मकतब फ़िक्र जा आलिम सगोर आहिनि, कंहिंखे बि इख़्तिलाफ़ न आहे। छो त या वरी अचो त अल्लाह साईं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो त प्यारे में प्यारी शइ क़ुर्बान कर, इहा बि त गुजारत हुई न। त सुगड़नि वटि बि जेको आहे पंहिंजो जेको ॻुझ आहे। जॾहिं ससुई खे छॾे करे ॾेर रवाना थियनि त हाणे सरतियूं ससुई खे चवनि पियूं त किथे तुंहिंजो कसूर त न हो। त सरतियूं चवनिसि पियूं त चम कपिड़े जी तो न कई तॾहिं तोखां हो त वया, चम कपिड़े जी तो न कई तॾहिं तोखां हो त वया, खाज हाकिम जी तो न कई तॾहिं तोखां हो त वया, विलायत पंहिंजी तो न कई तॾहिं तोखां हो त वया। ससुई गुजारत परूड़े वई। ससुइन खे जवाबु ॾिनो, अदी खाज हाकिम जी। ससुई चयो त अदी इल्म ज़ात जा मूं कया पर नाला कीन, मूंखे ॿार जी छॾे हाकमाणी हो त वया। ही सुगड़ाइपो ही सरतिन छा चयो, ससुई छा चयो, ही गुजारत में जेको ॿिन्ही धुरनि जो ॻाल्हा हुयो। सरतिन ने ससुई खे चयो त अदी चम कपिड़े जी तो न कई तॾहिं तोखां हो त वया, गली तो न झली तॾहिं तोखां हो त वया, खाज हाकिम जी तो न कई तॾहिं तोखां हो त वया, रस रिहाण तो न कई तॾहिं तोखां हो त वया, चई त विलायत पंहिंजी तो न कई तॾहिं तोखां हो त वया, केच तयारी तो न कई तॾहिं तोखां हो त वया। चई अदी इल्म ज़ात जा मूं कया पर नाला कीन, मूंखे ॿार जी छॾे हाकमाणी हो त वया। चई त इल्म ज़ात जा मूं कया कुल जतन मूं कया, इल्म जा कुल ज़ात जा जत कुल जतन मूं कया,
पर नाला कीन पर परता कीन मूंखे ॿार जी छॾे मूंखे सुती छॾे मूंखे ॿार जी छॾे हाकिमाणी हो त विया मूंखे सुती छॾे चढ़ी हो त विया। ही गुजारत आहे नमूने तौर ते ही गुजारत जेको आहे जी सन्फ़ जो हिकिड़ो तारफ़ हुयो। ऐं ॿियो आहे पाक हो ॾुधल खीर थणनि में पाक लफ़्ज़ जी माना आहे पहो को पहो पेरचारो घस दग रस्तो पर सिंध जा सुगड़ उहो रस्तो ॿुधाईंदा आहिनि एदिन सिरातल मुस्तक़ीम वारो सिधी वाट वारो। ॾुधल खीर थणनि में वरी न वापसि वरे ॾुधल खीर थणनि में वरी न वापसि वरे को गोली छोड़े गन मां सॻे पोइते की न करे तीअं सूर्य पंहिंजे सुखुन तां फिरियो की न फिरे पियो हर को ठरियूं ठरे उन गुणनि वारे तां गुल संजे। ही पाक हुआसीं। ऐं पाके खां पोइ टी सिन्फ़ हुनर हुनर जी माना कारीगरी अटकल ॾाप सुर उमर मारी। ऐं जॾहिं उमर बादशाह मारीअ सां मुखातिब आहे त उस्ताद बार साईं जो हुनर आहे त खुआरा तुंहिंजा माछी न जेकी न सूमरन शेराणी ॾिए थो जाफ़री त ॾिस कहिड़ी न कई मलकनि समय जा अथई नुहाणी ॾिज पंवरनि सुजरा ॾुखिया अथई मन मेमणनि ॻोल्हींदा तड़तनि बेरूमी बहार जे। इहे ज़ाहिर में सुगड़ सिंध जूं ज़ातियूं ॻणियूं आहिनि पर जॾहिं चीर निकिरंदो त मारी उमर खे उन वक़्तु मुखातिब आहे जॾहिं उमर बादशाह गुलनि जा हार खणी पेश करेसि थो त ए मारी तुंहिंजे मारुनि वटि छा आहे कुझु बि कोन्हे ही गुलनि जा हार पाए ऐं मूंसां खिली खट ते वेह ऐं राज़ी थी त मारी चएसि थी त खुआरा तुंहिंजा माछी न खुआरा ज़ात जा न चई त खोए हार तुंहिंजा माछी न मूं आछी न जेकी न सूमरनि जे कन से मरनि शेराणी ॾिए थो इहे शिर आणे ॾिए थो जाफ़री त ॾिस जूए फिरी त ॾिस कहिड़ी न कई मलकनि कहिड़ी नेकी अथई मुल्कनि। चवंद भेण खे खणी आयो आहे कहिड़ो जेको आहे मुड़सी जो कमु कयो अथई। खुआरा तुंहिंजा माछी न जेकी न सूमरनि शेराणी ॾिए थो इहे शिर आणे ॾिए थो जाफ़री त ॾिस जूए फिरी त ॾिस कहिड़ी न कई मलकनि कहिड़ी नेकी अथई मुल्कनि ॻोल्हींदा तड़तनि बेरूमी बहार चे ॻोल्हिया हूंदा तड़तनि बरनि में बहार चे। ही सुरायतो हुनर सही नासियानो हुनर आहे। हार्स एंड कैटल शो जे मौक़े ते कंहिं वक़्त में सुगड़नि जी कचहरी पेनाफ्लेक्स बैनर ते जेको आहे लिखियलु हो कुल सिंध सुगड़ कॉन्फ्रेंस। कंहिं पुछण वारे सुगड़ खां पुछा कई त सुगड़नि हिते अॼु जी इन सिंध लेवल ते जेको वॾी कचहरी आहे कहिड़ा सिंध जा सुगड़ ईंदा। सुगड़ मुखातिब आहे त जो अब्दुरहमान खे यादि कंदो त पोइ मोहम्मद नवाज़ ईंदो जुमन जो मुक़ाबिलो आहे अलाह बख़्श कंदो ग़ुलाम मोहम्मद खे ॾोर न आहे साईं सैफल ॾींदो हाकिम कोरी अल्लाह दाद चवंदो पर कचहरी में कोझो न हूंदो आहियूं लाल मोहम्मद करे मलिक जे। ज़ाहिर में त सुगड़नि जा नाला आहिनि अब सतार साईं पर हिन में जेको आहे हिकिड़े नसीहत जा नुक़्ता आहिनि। चई त जो अब्दुरहमान खे यादि कंदो त पोइ मोहम्मद नवाज़ ईंदो ईअं न चएसि पियो जो अब्दुर रहमान खे यादि कंदो त पोइ मोहम्मद नवाज़ ईंदो जुमन जो मुक़ाबिलो आहे जो मन जो मक़ाबिलो आहे जुमन जो मुक़ाबिलो आहे अलाह बख़्श कंदो जो मन जो मक़ाबिलो आहे अलाह बख़्श कंदो। चई त भला ॾोर केरु ॾींदो चई त ग़ुलाम मोहम्मद खे ॾोर न आहे साईं सैफल ॾींदो ग़ुलाम मोहम्मद खे डर न आहे साईं सो फल ॾींदो हाकिम कोरी अल्लाह दाद चवंदो हुकुम करे अल्लाह दाद चवंदो। पुछईंसि भला उस्ताद वार बि हिन महफ़िल में ईंदो चई त हा जिते गुल हसन वारा हूंदा उते अथई बहार अली साईं मिलंदो ईअं न चई त जिते गुल हुसन वारा हूंदा उते थी बहार अली साईं मिलंदो पर कचहरीअ में कोझो न हूंदो आहियूं लाल मोहम्मद करे मलिक चे को चेहरे में कोझो न हूंदो आहियूं लाल मोहम्मद करे मलिक चे। ही टीं सिन्फ़ साईं जेको आहे नासियानो हुनर। चौथी सिन्फ़ जेको आहे महबूबनि करीमनि जी शान में सिंगार पर सिंगार जेको आहे असल में संस्कृत ॿोलीअ जे लफ़्ज़ श्रृंगार मां वरितल आहे जंहिंजी माना आहे सूरत जी तारीफ़। छो त सीरत बयानु कई वञे त उहा महबूबनि करीमनि जी शान में नात जेको आहे नात ख़्वान पढ़ंदा आहिनि पर महबूब साईं जंहिंजी विलादत जे मौक़े ते विलादत जो ॾींहुं जेको आहे रबियल अवल 12 रबियल अवल ते जेको महबूब साईं जंहिंजी विलादत जो जेको ॾियारो मल्हायो वेंदो आहे उन मौक़े ते जेको आहे सिंध जा सुगड़ मौलूद शरीफ़ पढ़ंदा आहिनि पर
सिंध जा सुघड़ वरी जेको आहे पंहिंजे सुघड़ाइप जे अंदाज़ में जेके बैत जे अंदाज़ में थल मिसरे ते न असुल निज सिंगार उहे आहिनि। मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि। अरुण आरिका ॾिता है तेज़ तिखेरो ताब, हुसन पसी हादी जो वियो दी सुसी दी ताब, सिज सुओ सूरज ईंदो छा अॻियां आफ़्ताब, ख़ुर्शीद ख़ावर ख़ामोश नाए जानिब जो त जवाब, रोश रबन रव छॾे ॾे शारिक शम्स शबाब, जे पिरी प्यारो परे करे निर्मल साईं निकाब, त वरन वीज़ा वजून थिए कामिल अॻियां कबाब, पर वियो बचाए बानर खे ॾेई ककर वाह वाहब, गुल मल्क सॼे संसार में आ लालण ला जवाब, बस नाहे हद हिसाब आए हुस्न वध हबीब जो। कील ककीलो कौंतर तीमर बोले पियो अॼु बातो, कील ककीलो कौंतर तीमर बोले पियो अॼु बातो, बामुस बामस पुज़ुम पसी तंहिं पेच पिरीअ सां पातो, फौज़ नोज़ नकु ॾिसी थियो अलबेगा आतो, पैरट पपीअर पेश पई तंहिं इश्क लालण सां लातो, कई गुल मल्क सना छा मातो, आए हुस्न वध हबीब जो, आए हुस्न वध हबीब जो। पब पग पाऊं पाया पद पाक पिरी जा पेर, रेटा रतोल रतड़ा अर्ता अमर बंबा भले भेर, फाज फीट चरण चुमा लहन मन मुंझारा मेर, कका ककोर खोबा जे गाढ़ा बेरन बेर, ते नाज़िक नताक नाज भरे जा सोना जन जा सैर, से गुल मल्क मोर मथेर जंजी आहे उकीर अर्श के, पर मोह मुख मोडो मोन सरसुए खां सस, जे इशारो करे अजीब त मकरंद मून मदाश गिड़ी वठे गस, रूर खुरोशन रहबर जो छा चांद चंद्रमा चस, पसी चेरो दीम दिलबर जो थियो आशिक इंस उन्स अंस, पूनम पूनो पुनरो पद पिरियां जे ॾान जो आ ॾस, करे कमर कदम करीबन जे में वञण लाइ थो वस, वजोन फैज़ फरहत दिल जी लाहे कलूबा कस, अहिड़ो पाक पिरींदो पस त लहनी गम गुल हसन चे, चाह चश्म चुभ दुर्ग अखियूं दल, उदगर असूल आसा पसीन बीठो पल, बन बसर खन खुमारियल कारियूं कजल, नील थांगुर नयन निमाया पयस करीबन कल, कुरंग मिरिंग अलग आहू झोका ॾिनी झल, ॾान चया ॾस ॾाढा आहिनि भलऊं भल, ही बि शाह कबूले शल त लहन गम गुल हसन चे, लहन गम गुल हसन चे। साईं असांखे उस्ताद जलाल खटरी जा सिंगार बैत महबूब करीम जे शान में ॿुधायो। अरस्यो त पानो पूनो पुनरो चांद चंदोरो चंड। जलाल खटरी जे बारे में थोड़ी वज़ाहत थोड़ी काथों जो हुयो? असल में जलाल फ़कीर जेकी ही असांजी लोक अदब जेको सुगड़नि वटि जेको सुगड़ पाई ऐं सुगड़नि जूं कचहरियूं आहिनि, उनजो सरवाण जेको हज़रत जलाल खटरी हो। हज़रत जलाल खटरी जेको आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जो हम असर हो, ऐं उमिरि में जेको आहे लतीफ़ साईं खां वॾो हुयो, ऐं पर उहो साॻे दौर जो हुयो, जेको आहे तॾहिं चयो वेंदो हम माना साॻियो, असर जेको आहे माना ज़मानो, यानी साॻे ज़माने वारो, साॻे वक़्त वारो, ऐं ॻोठ मुंदर जो रहाकू हुयो ऐं ज़िलो दादू हुयो। उन में जेको आहे जलाल खटरी ऐं जंहिं जेको त ख़ासि करे जेको आहे लोक अदब जूं जेके बि सिन्फ़ूं आहिनि उनजो बानी जलाल खटरी आहे, पर सिंगार जो ॾह सिंगार जो जेको आहे त हू उस्ताद हुयो, बानी हुयो। जलाल खटरी चयो त अर्क अंबर ते अलॻ उलरिया पैनी पियनि पग रखे, अर्क अंबर ते अलॻ उलरिया पैनी पियनि पग रखे, फूल फौगुण फंटे फुड़फुड़ ओढ़े पियो अक्सर खे, बाण ब परसल सैफ दुपारा कन पिया तेज़ खंजर खे, हरण हबीन हैरान थिया पस नरगस नैन सार खे, विझ ज्यां वरकियो वल वींजर जो जीअं भड़के बाहि बबर खे, ऊथो मारे मरमर खे मुंहिंजो जानिब जोड़ जलाल चे, जानिब जोड़ जलाल चे। जलाल फ़कीर चयो त पानो पूनो पुनरो चांद चंदोरो चंड, कमर कीन कमायो बारी पयुसि बंद, माउ खिड़ी मिटजी वञे करे पराहूं पंध, नोख निशाकर निमियो पयुसि चाह चमंद, थाए थर जी था झुमन पूरब मह मकरंद, केरु कढाए कंद मुंहिंजे जानिब खां त जलाल चे, मुंहिंजे जानिब खां त जलाल चे। अस्सलाम वालेकुम साईं।